तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काणे खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ जमियत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो जे कोट दुराब अब्बासी वलीद मोहल्ला आमद मौलाना राशिद महमूद सुमरो चीटी अॻवान मुहस्सम अली अब्बासी सां मुलाक़ात करे केस दाख़िल करण बाबति मालूमात वरिती आहे। मौलाना राशिद महमूद सुमरो तरफ़ां मुहस्सम अली अब्बासी संदसि पुट ऐं ॿियनि मथां केस दाख़िल कराइण जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कुझु अरसे खां पाकिस्तान पीपल्स पार्टी अंदरि सियासी इक़्तिदार ऐं रवादारी ख़तम थींदी पई वञे। इमरान खान जे दौर खां सियासतगार गंद गोली इंतकाम क़त्ल गारत ऐं सियासी मुखालफ़त बणिजी वई आहे। मुंहिंजे वालिद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुंहिंजे वालिद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़िलाफ़ केतिरियूं ई चूंडियूं विढ़ियूं पर इदारे रवादारी जो मुज़ाहिरो कयूं। मां ॿ भेरा बिलावल भुट्टो सरदार सां चूंड विढ़ी आहे पर असां विच में रवादारी ऐं मुलाक़ातूं कंहिंखां लिकल न आहिनि। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ सभ खां वधीक आवाज़ JUI उथारियो आहे ऐं फेबरवरी जी चूंडुनि खां पोइ हिकु वाक़ियो पेश आयो जंहिंमें लाश खणणा पिया। उन में कुझु माण्हू जेल में आहिनि। हाणे ॿिन्ही धुरियुनि फ़ैसिले जी हामी भरी आहे त उन में हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे। सिंध कंहिंजी जागीर न आहे। हाणे ईअं न थींदो। मां मुअद्दम अली अब्बासी संदसि पुट मथां दाख़िल FIR जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे वॾे वज़ीर IG सिंध DIG